मुस्तफा वडे में वडे गुनहगार खे बि शफात करे छॾाए जन्नत में वठी वेंदोमांसि। चओ सुभान अल्लाह। के वीचारा मौलवी चवंदा आहिनि त बा शफ़ात जूं ॻाल्हियूं न कयो, माण्हू नेक अमल न कंदा, चवंदा शफ़ात थींदी। इहा बेवकूफ़ी उन्हनि माण्हुनि जी आहे जो इन ते नेक अमल न कनि, पर शफ़ात बयान कबी। छो त हिकु न ॿ न मुतवातिर हदीसनि सां मदीने वारे जी शफ़ात बयान थी आहे। हबीब ख़ुदि बयान कई आहे, असीं बयान कंदासीं, ख़ुदा बि राज़ी थींदो मदीने वारो। कलंदर शहबाज मदीने आयो, किथे आयो? ॾाढा ॻाल्हाए, ॾाढा ॻाल्हाए। कहिड़ो मदीनो? हिकिड़ी नाता ॾाढी भली लाता, पर उन जे लाइ जंहिंखे तन में ताता या जंहिंजी मदीने वारे सां मुलाक़ात छा नात वारे चयो? नई न हूंदी ॿुधल बि हूंदी, पर ॿुधी ॿुधी दिलि खे ठार। अल्लाह जे प्यारे छा फरमायो? जे तू आशिक़ों से सुनते थे खुद भी जाके देखा है। ॿुधंदासीं अहिड़ो मदीनो आहे, पर अल्लाह नसीब को पाण बि ॾिसी आया हूं। आशिकों से सुनते थे खुद भी जाके देखा है। बंदगी मदीने की, जिंदगी मदीने की। ये मुझो किताब नमो छपियो आहे, हज़रत अमीर उमर जी ज़िंदगी जो हवाल। वरी हज़रत उस्मान जी ज़िंदगी जो हवाल छपिजे पियो। हज़रत अली जी ज़िंदगी जो हवाल बि तैयार कंपोज थिए पियो। ही पढ़ो, ॾिसो त छा अमीर उमर जो मक़ाम आहे। हज़रत अली जे नज़र में उमर छा आहे? हसन हुसैन सुहिणे अल्लाह छा चयो? 12 इमामनि छा चयो? क़ुरान हदीस छा चयो? केतिरा मुल्क फतह बनायई, केतिरनि खे कलमो पढ़ाई। सिंधी ज़बान में पढ़ंदो वेंदे, इश्क जे ॾाकनि ते चढ़ंदो वेंदे। तो सुभान अल्लाह। ॾाढा ॾाढा चयो। हाज़िर खोड़ शेर, शेर क़ुरान हदीस जेकी चई, जेकी वणाई सोच, खोट कान्हे। चओ खोटे? मुझे कामिल मुर्शिद एक दफ़े मूंखे फरमायो, मुझे एक्सीडेंट थियल हुयो, सजन साईं बंद ज़िल्लाली मोरे आया, मां रोआ वेठो, मूंखे प्यार ने फरमायो, बोले सब रो न, रब तोखां अञा घणा कम वठंदो। चओ सुभान अल्लाह। ॾाढा नथो चए अल्लाह छा थियो अथई? ऐं अल्हम्दुलिल्लाह तफ़सीरा केतिरा किताब आहिनि, अल्लाह क़बूल फरमाए। छा चयो शाइर? मदीने जो गालियों अगे बुधंदा हां। आशिकों से सुनते थे खुद भी जाके देखा है। बंदगी मदीने की, जिंदगी मदीने की। नमाज सुहमानी 4 रकातूं फर्ज जीअं हिते तीअं उते, वितर 3 रकातूं जीअं हिते तीअं उते, सांझी 3 फर्ज जीअं हिते तीअं उते, रुकू हिकिड़ो जीअं हिते तीअं उते, सजदा 2 जीअं हिते तीअं उते, रकातूं जीअं हिते तीअं उते, पढ़ण वारो साॻियो आहे। सूरतूं जेके पढ़े जीअं हिते तीअं उते, क़िबले ॾे मुंहुं साॻियो आहे। हिते निमाज़ पढ़े त 1 जो सवाब, उते पढ़े त 1,00,000 जो सवाब। छाजे छाजे करे? हेरे निहार चथ मुस्तफा के तलवों को चूमा है तो जी भर के। उते जे मिट्टी मुस्तफा जा कदम चुमिया। मुस्तफा के तलवों को चूमा है
तो जी भर के झूमती है किस्मत पर हर गली मदीने की, झूमती है किस्मत पर हर गली मदीने की, बंदगी मदीने की, जिंदगी मदीने की, बंदगी मदीने की। पढ़ाई न तो ना कैसा पढ़ा, शम्स और कमर दोनों सुभान अल्लाह नची सुभान अल्लाह। वडी आवाज़ चो दिल ठरे, शम्स और कमर दोनों कुल जहां को देते हैं, शम्स और कमर दोनों कुल जहां को देते हैं। छा रोशनी मदीने की, चांदनी मदीने की, रोशनी मदीने की, चांदनी मदीने की। आरज़ू करे तो करे आदमी मदीने की, हो ही जाएगी एक दिन हाज़री मदीने की, हो ही जाएगी एक दिन हाज़री मदीने की। आरज़ू करे तो करे आदमी मदीने की। हिकड़ी मिसरा सुभान अल्लाह पुरानी है बुधल थी। कौन है ये दीवाना की राही मस्ताना, कौन है ये दीवाना, कैसा है ये मस्ताना, कौन है ये दीवाना, कैसा है ये मस्ताना। हेरे निहारो कौन है ये दीवाना, कैसा है ये मस्ताना, ढूंढता है जन्नत में जिंदगी मदीने की। आहा हेरे जागो मुझो सब किस्म बयान को न थींदा। पहिरियों किस्म पियो हले हजरत कलंदर शहबाज मदीने आयो, किथे आयो, किथे आयो, कंहिंजे शहर में आयो, कंहिंजे शहर में। याद रखो लाड़काणे में जे बधुरियूं पाण में कंहिं मसाले ते ॻंढिजी पवन त मसालो हल केर कंदो? इलाके जो चङो मुड़स, थानेदार, कोर्ट। भाई न ॾाढा ॻाल्हि कोन था ॻाल्हि न न इहा ॻाल्हि कहिड़ी आहे? इहो मुड़सनि जो ॻाल्हाइण छा? हा साईं हा निकाह पवंदो आहे पोइ नौजवान न्याणी लॼ खां पुछंदी कान, दरबारी जेका पोढ़ी वेठी हूंदी न, फलाणो पुट फलाणे जो शरीयत मोहम्मदी मूजिब अम्मा क़बूल अथई त नौजवान वीचारी कंदी लॼ, हो क़ुरान चवंदी हा बा हा। अरे चाची तोखे केर थो निकाह में खड़े? हा बा हा। सो इहा धरी हा न खपे। जेकॾहिं इख़्तिलाफ़ आहे, जेकॾहिं रसाकशी आहे, जेकॾहिं पाण में छिक तान थी पए त चङो मुड़स फ़ैसिलो कंदो। पर जे क़बर में को मसालो थी पवे, ॿ ॼणा पाण में कंहिं ॻाल्हि ते ॻंढिजी पवन त केरु निबेरे? हाफ़िज़ हबीबुल्लाह केरु निबेरे? न उते जज साहब वञी, न थानेदार वञी, न अमीर सरदार वञी, केर न निबेरींदो। निबेरींदो त मदीने वारो। चओ सुभान अल्लाह। ॾाढा ॾाढा चओ केर? कहिड़ो मदीने वारो? छा चयो अल्लाह जे माने? चथो हमें अपना वो कहते हैं, मोहब्बत हो तो ऐसी हो।
पिए बेजार थे निकर मुझो नाही, मुस बेजार थे ज़ाल के तलाक दे मुझी नाही, भा बेजार थे भा के चवे निकर मुझो नाही। किरोड़े बगुनाह इदरीस में आयल पर वरी वरी घुराए थो हलिया हलिया मुझे दरवाजे के दिस कीअं दरबार खोलिया, हलिया तुझी किस्मत भलिया, झोलियूं झली दो वञ त मां मदीने वारो वंड ॾींदो वञा। हमें अपना वो कहते हैं मोहब्बत हो तो ऐसी हो, हमें रखते हैं नजरों में इनायत हो तो। पढ़ायो पढ़ायो डिजो न तो जो आवाज मदीने वारो बुद्धि पियो तो कंहिंजी पियो ॻाल्हि करे। हमें रखते हैं नजरों में इनायत हो, वो पत्थर मारने वालों को देते हैं दुआ की सर, वो पत्थर मारने वालों को देते हैं दुआ के सर। कोई लाओ मिसाल उनकी शराफत हो तो ऐसी हो, को मिसालान चो सुभान अल्लाह। कब्र में इख्तिलाफ थी पियो, मुझो न तुझो न लाड़कानी मोरे वारन जो न। इन किताब में मूं लिखियो आ मक्की पाक में जिंदगी गुजारण वारे वॾे हिक मुहद्दिस हदीस जे फन जे इमाम किताब लिखियो आ तारीख़ुल मक्कतल मुकर्रमा वल मदीनतिल मुशर्रफा। उन में लिखे थो हजरत अमीर उमर दुआ घुरंदो, या अल्लाह मूंखे मदीने में शहादत ॾे, मुंहिंजो इंतकाल मदीने में कजा, पंहिंजी राह में शहादत ॾिजा, मदीने में शहीद थियो आहे। रावी केरा हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास। वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास फरमाए तो अमीर उमर शहीद थियो, असां दफन कयो, मोटी घर आयसि, सुम्हीवसि, थोरी निंड आई, अब जग सॼो खणी दे मां छा पीअंदुसि। माण्हू ॾाढो प्यारो है पर उञारो है, मूंखे ॾिसी गिलास घुरो मां त कसो कढांसि। दुरूद शरीफ़ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि ऐं हिन में ताउन हासिल आहे साईं हज़रत मौलाना बदरुद्दीन सुरहियो लाड़काणे वारो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास नबी साईं जो भी सोटा, हजरत अली जो भी सोटा, चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। असहाबिया ओ फरमाए थो हजरत उमर शहीद थियो, तदफीन खां वांदा थियासीं, मोटी घरास अचे सुतो आहियां, अञा मस अखि लगी, ख्वाब नजर आयो, ॾिसां पियो हजरत उमर मथां आसमान खां लथो पियो अचे। किथां किथां किथां? मां हैरान त हाणे दफ़न कोसी वरी केॾे वियो हो, पुछांसि तो उमर काॾे वियो है? फरमाई जियां रूह परवास थियो, अल्लाह ताला पंहिंजे दरबार में घुरायो। उमर जी मुंहिंजा मौला दजले दरिया जे भर में हिकिड़ी पोढ़ी औरत जी बकरी चोरी थी वई हुई, छो न मिली? जागो पिया जागो पिया, परावा माल गिड़काइण वारा जागो पिया। बेटे फरमाए तो कर हलकारी रात सिघो पमंजई सुञ में, कर हलकारी रात सिघो पमंजई सुञ में, कुछंदे पुछंदे की नकी लवंदे लात, जेके वण चिना थई वात ओ गारी दे अगियां।
अमीर उमर जी मुझा मौला दे खबर बकरी छो न मिली। मु अर्ज कई अल्लाह तो खां लिकल ॻाल्हि कान्हे का बकरी चोरी थी त दजले खां परियां थी हुई, इराक में थी हुई। मूं वटि या माई पाण बि न पहुती, को माण्हू बि न पहुतो, फिरियादी दाख़िल कोन थियो हो। मां कीअं मोटाया वधीक तो अल्लाह जी मर्ज़ी। रब फरमाए ॻाल्हि सची पियो करी, तो ताईं पहुती कान हुई, इन जे करे मां तोखे तकलीफ़ कोन थो ॾियां। मोटी वन मुझे महबूब करीम जे गुंबदे खिदरा जे छांव में तेरे हुजरो पाक होंदो हो, तुझे दफन थियण जी जाया, तुझो जिस्म ते रखियो आ, तुझे रूह जे इंतजार में आ। वञ मुझे महबूब जे भाकुर में वञी आराम कर। ॿुध जो होरस, ॿुध जो होरस, रूह पुरफतू आओ। हजरत इब्न अब्बास फरमाए तो जीअं हजरत उमर जो रूह जिस्म सां ताल्लुक में आयो त मलाइका आया, ओ पटके वारा पिरी निंड में थो किरी, अला किथे पियो फिरी, ज़रे हेॾे ज़रे होॾे थो सिरी। हाँ अगे पुराने दौर में शाह पंजो सुल्तान स्टेशन ते मां लथुसि, टांगे ते चढ़ियो वञूं पिया जलसे में, दड़ो शहर उते जलसो। सो जंहिं टांगे में वेठासीं तो उहो चालाक ॾाढो टांगे वारो ठर 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 करे अगे चेहरे परे थी विढ़ियासीं त राजन जा पटका लहंदा। मुंहिंजो राजन जा छो जेके छॾाईंदा बि सही न सही। सो जे इहे तेरियूं हन त निंड जाम ईंदी, पर मां निमक हराम न आहियां, मानी मल्हाइणी आहे। चो सुभान अल्लाह, ॾाढा चो, ॾाढा चो, वॾे आवाज़ सां चो। अमीर उमर पंहिंजे जिस्म में रूह जो ताल्लुक थियो आहे, उथारे विहारे वियो आहे। हाणे मलाइका जा हिकिड़े जो नालो मुनकर आहे, ॿिए जो नालो नकीर आहे। चवनि था मर रब्बुक, मलाइका था पुछनि रब केरु अथई, कंहिंखां था पुछनि अल्लाह। उमर जी माना ख़बर थी न, ॿी मिठाई लॻी। उमर निकितल आहे इमरान खां। इमरान चइबो आहे आबादीअ खे, मूं हिन में लिखियो आहे तफ़सीर सां हवाले सां। उमर जी माना आबाद कंदड़। छा ॻाल्हाए, ॾाढा ॻाल्हाए, वॾे आवाज़ सां ॻाल्हाए। मुंहिंजो हिकिड़ो महिरबान भलो आलिम आहे, सो मुंहिंजे पुट खां पुछे भला ख़बर ॾे रोज़ जलसनि ते आहे लिखे केॾी महिल थो, लिखे केॾी महिल थो। चईसी ख़बर ई कान्हे का, अलाह केॾी महिल थो मोटे, केॾी महिल थो सुम्हे। मूं चयो बातूं चईसि हा त ही केरु जो लिखे, ये सब तुम्हारा करम है आका। वाह मुझे सहना हबीब, वाह मुझे दिल भर हबीब, ये सब तुम्हारा करम है आका। की बात अब तक बनी हुई है, कोई सलीका है आरज़ू का, कोई सलीका है आरज़ू का। न बंदगी मेरी बंदगी है, ये सब तुम्हारा करम है आका। उमर जी माना आबाद कंदा। मुहद्दिसन लिखा त अल्लाह ताला खे ख़बर हुई त ही मुंहिंजे दीन खे आबाद कंदो। छा खे ॻाल्हा ॻाल्हा दीन खे। मां पीउ जे दिल में ख्याल पैदा कयई, अञा इस्लाम जी ॻाल्हि न हुई, कलमे जी दावत न हुई। हज़रत उमर जा हुआ उथंदी अल्लाह ताला उन जी मां पीउ जे दिल में इहो ख्याल विझी छॾियो त हिन जो नालो रखनि उमर। उमर माना आबाद कंदड़। चओ सुभान अल्लाह। मलाइक था चवनि मर रब्बुका,
रब केर थे रब जागो था फजबस्तहुमा हजरत उमर फरमाए थो मां बिन्ही मलाकन के छिके उरह में करे झले ऐं चयो अंतुमा मर रब्बुकुमा तहां ॿुधायो तहां जो रब केर आहे ॻाल्हाए त सही ॾाढा त ॻाल्हाए खुली त ॻाल्हाए जंहिंखे रब घुरे अंतुमा मर रब्बुकुमा अव्हां जो रब केर आहे ॿई छिके झलियो बीठो फकाल मुनकरुन लिनकीरिन अबुअसना इला उमर अम हुवल मबूस इलैना मुनकर नालो हिकिड़े जो आहे नकीर ॿिए जो आहे मुनकर नकीर खे चयो त भाऊ ख़बर ॾे असां पुछण जे लाइ आया आहियूं या ख़ुदा हिन खे असां खां पुछण लाइ मोकिलियो आहे कोन अची सुभान अल्लाह अलाए कॾहिं चवंदी अलाए कॾहिं चवंदे सुभान अल्लाह इन किताब में पछाड़ी में वाक़ियो आंदो अथमि पढ़ी ॾिसो सिफ़ो सिट किताब जो नालो मुसन्निफ़ जो नालो छापो किथे जो मां इहे ॾटे पूजे वारी ॻाल्हि न कंदो आहियां अल्लामा साहिब लिखे थो पियो हाणे मलाइकनि जो उमिरि जो मसालो केरु हल करे केरु तय करे फरफा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रअसहु मिनल कबर शरीफ हबीबन पंहिंजो सिर पाक मथे खयो सिर पाक मथे खयो जिंदा नबी सिर मथे खयो कायनाती आका सिर मथे खयो हाकिमी हकीकी जे महबूब सिर मथे खयो फरमाई ओ मलाइका हुवा उमर हुवा आरफ मिनकुमा बिरब्बिकुमा जंहिंखां पुछाणो था कयो ख़बर अथव केरु आहे इहो उमर आहे अव्हां पंहिंजे रब खे एतिरो नथा सुञाणो जेतिरो मुंहिंजो उमर सुञाणंदो आहे चओ सुभान अल्लाह वॾे वॾे आवाज़ सां चओ खुली पओ जवान जा पुट खुली पओ हा कलंदर सुहणो मदीने पहुतो जिते मसाला हल पिया थियनि नबी साईं जी दरबार में आयो सलाम पढ़ियईं पीरनि जे पीर जो न्यापो खणी आयो या रसूल अल्लाह उन्ज़ुर हालना या हबीब अल्लाह इस्मा क़ालम शेर साजो तिरज़बी या रसूल अल्लाह उन्ज़ुर हालना या हबीब अल्लाह इस्मा क़ालना इन्ननी फी बहर गम्मिल मुग़रक़ुन खुज़ यदी सहीलना अशकालना सलातो सलाम पढ़े थो दीदार जी तमन्ना करे थो मूं तो जहिड़ो कोन हो सैयदा उस्मान नालो वा कबीर दीन जो बचड़ो वा इब्राहिम करबला वारे जो मुरीद आहे पीरनि जे पीर जो न्यापो खणी आयो आहे हबीब कोरस पढ़ियो अथमि इम्तिहान में पास थियो हो हाणे डिग्री मिले ऐं पोस्टिंग बि थिए त किथे वञी नौकरी कयां सुभान अल्लाह वड़े वाह मुंहिंजा पीरनि जा पीर सैयद को न हो अरे अल्लाह नबी साईं फरमायो जंहिंखे अब्दुल कादिर पास करे सो खुदा वटि बि पास कीअं ना पास थींदो ॿुधो दोस्तो साईं फरमायो इम्तिहान में पास आई तोखे विलायत में जेके सिलसिला आहिनि कलंदरी सिलसिले जी डिग्री आहे पोस्टिंग तुंहिंजी सिंध जे सेवण शहर में आहे कोन चई सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह वाह
सफ़र कंदे आयो, हलंदे आयो, घुमंदे फिरंदे आयो। अल्लाह ताला जे प्यारे कलंदर खे मदीने वारे नवाज़ो आ। हज़रत कलंदर शहबाज, हज़रत बाबा फरीदुद्दीन गंजे शकर, हजरत बहाउल हक मुल्तानी, हजरत जलाल सुख बुखारी, ये चारई वली चोटिया जा वली पर हसद न हो, साड़ न हो, पार्टी बाजी न हुई। या अजो कल पई हले ही बदरदीन ऐसा जो ना है। कसम थी रब करीम जो मदीने वारा कंहिंखे चयो त तूं असांजो ना है। ॻाल्हा ॻाल्हा ओ ॾाढा ॻाल्हा मुंह त खोल। चारई जवान, चारई वली, चारई दोस्त, कलंदर भी कलंदर पर वड़े फरीदुद्दीन सहना। सुभान अल्लाह चा। जिसने इस दर पे गर्दन झुकाई बन गया वो महबूबे इलाही। ख्वाजा गंजे शकर हो करम की नजर में दीवाना, तेरा कायम रहे आस्ताना। मुझा मुर्शिद सोहना सी रहमतुल्लाह अलैह जिंदा हा ज़ाहिरी तरह। संदन दावत ही कंध कोट में मुंहिंजी भी तकरीर हुई। उन साल अल्लाह जे कामिल वली हजरत क़िबला साईं मशहूरी शरीफ वारन बादशाह जी बे मीला शरीफ वारे मौके जी दावत हुई। साईं कंबर वारन जी दावत हुई। मां पंहिंजे मुर्शिदन खे ॿुधायो, हेॾे निहारियो त साईं जन ईअं नचियो, बाबा न वञ जा, असांजो ॿेड़े के वेंदे। पाण फरमायो तहां वञो, ॿिन्ही बुजुर्गनि खे मुंहिंजा सलाम अर्ज़ कजो। इदरीस तूं किथे बाही त असांजो आहीं। सुभान अल्लाह। कुशादी दिल, वॾी दिल, तूं जेकॾहिं कामिल आहीं त तुंहिंजो मुरीद फिरंदो न, डिॼ न। केरु उनखे शिकार करे न सघंदो, केरु उनखे चंबे में खणी न वेंदो। भला जे तोखां वॾे पावर वारे कंहिंजे नज़र ते चढ़ियो त पोइ माठ करे वेही रह, पोइ माठ करे वेही रह। नज़र वॾो कमु कंदी आहे। चओ सुभान अल्लाह। कंहिंसां ॻाल्हाए ॾाढा बेक़दरा थी विया आहियो। कलंदर शहबाज जे दरबार ते हजरत ख्वाजा सफ़ीउल्लाह सरहंदी ज़ियारत लाइ आयो। हिकिड़ी ॻाइणी ॻाए पई, अल्लाह जे वलीअ ॾिठो त साम्हूं पई ॻाए। ख़ुदा जे प्यारे हीअं कपिड़ो ॾिनो त मुंहिंजी नज़र औरत ते न पवे। औरत ॻाइणी ही पर वॾी होशियार हुई। उते जो उते शेर ठाहे, शेर ठाहे। छा चयई? दर कुए नेक नामी मारा गुजर न दादन। दर को नेक नामी मारा गुजर न दादन। घर तू न में पसंदी तगैर बिकुन कजारा। दर को नेक नामी मारा गुजर न दादन। ओ ख्वाजा सफ़ीउल्लाह असांजे मुक़द्दर में नेकी कान ही। भला जे तोखे मुंहिंजो राग बेपर्दगी न थी वणे त तक़दीर में तब्दील आन। साईं पंहिंजे पाक मुहता कपिड़ो हीअं कंदे हीअं निहारे फरमायो तग़य्युर कर दईम। तक़दीर फिरी वई, औरत पट ते किरी आ, वाछन मां पाणी पियो वहे। रोंदे रोंदे दहलो छिलाई तबला छिलाई, रोंदी रोंदी परे खां गिचे में ॻाल्हि विझी चए थी, ओ ख़ुदा जा वली निहार भली न, पर अञा हिकिड़ी नज़र कर त कल्ब में नूर अचे, इश्क हुजूर अचे। निगाह जो थी त कामिल वली बनी वई।
हथ विझंदे ये भाकुर पाए बा प्यार ॾिबो आहे ईअं दजले दरिया में धिकोड़ नहीं पाण पाणीअ में अची विया सर्दी ॾाढी कपिड़ा आला थी विया ॿाहिरि निकिरी विया कुझु ॾींहंनि खां पोइ ख़बर पई हम्माद दब्बास गुज़ारे वियो आहे हज़रत बादशाह पीर उन जे मज़ार ते आया चओ सुभान अल्लाह ऐं जॾहिं मज़ार ते आयो त दुहिल न शरनायूं न बेपर्दा औरतूं न चड़ा चतूं डांद न बेशक वहां नजर खणी आयो जो हम्माद दब्बास सां मुलाकात थी सुभान अल्लाह वो कब्र में ही ॿाहिरि आहे पुछेसि थो छा हाल अथई चईसीं अल्लाह जी वॾी महिरबानी आहे पर अव्हां खे पाणीअ में केरायो होम सॼी बाह इस्तेमाल कई हुयमि बाह मुंहिंजी खेरी आहे कम नथी करे ॼण फालज थी वियो आहे ख़ुदा शायदि इन जी का सज़ा पियो ॾे अला छा माफ़ी ॾे अल्लाह खां बि माफ़ी वठी ॾे सुभान अल्लाह वाह वाह पेर पोइते कर मुंहिंजा भाउ रब वॾी हयाती ॾेव तव्हांजो ॾोह कोन विहणु ॾाढो ॾुखियो आहे अल्लामा इब्न हजर लिखियो ताज़ो फताव हदीसी छपी आहे कराची में वठी ॾिसो लिखे तो हज़रत हम्माद अब्बास अर्ज़ कयो ऐं पीरनि जे पीर दुआ घुरी हथ जो मथे खणे साईं फरमाए थो मूं दुआ घुरी त मौला हिन खे ग़लती मां बि माफ़ थो कयां तूं बि माफ़ कर त मुंहिंजे दुआ ते कबर वारनि 50,000 वलीयन आमीन चवण शुरू करे ॾिनो घणनि नथो ॻाल्हाई घणनि ओ उन अदे खां पुछ चाचे छुगड़ूअ खां पुछ ओ दिलबर तूं चवंदई त मरी मिट्टी थी विया काश नाहिल खुदा जो कसम मिट्टी नाहिल अल्लाह जा प्यारा जिंदा आहिनि ही दुआ पियो दिलबर घुरे त हुन जे दुआ ते 50,000 वली आमीन पिया चवनि जॾहिं वलीअनि जो ही मक़ाम आहे त मदीने वारे मीर जो छा मक़ाम हूंदो जो सुभान अल्लाह ॾाढा च हजरत महबूब सुभानी जमदे जाम तो सुभान अल्लाह नढड़ो आ जीजल अम्मा जी झोलीअ में वेठो आ अम्मा प्यार पई ॾे हद खां वधीक पुटी अहिड़ो जेको जमदे रोज़ेदार जागी पियो हलाए न त अम्मा सां ॻाल्हाए थो अम्मा जी बाबा अम्मा खे जॾहिं बादशाह पीर ॼाओ हो त अम्मा जी उमिरि ही 60 साल घणा वॾी उमिरि हुई 60 साल इन उमिरि में अहिड़ो दिल भर जाओ अम्मा जी अब्बा पीउ मां त हमेशा पुट खे कमींदा आहिनि नंढे ॿार खे ख़ासि करे पर मां बि तोखे कम आयो होसि कोन अची सुभान अल्लाह हाणे नंढड़ो आहे अब्बा मूंखे तूं वरी कीअं कमाए अम्मा हा कीअं भला अम्मा अव्हां घर में वेठा हा मां अव्हां जे वजूद में होसि बाबा साईं कोन हुआ घर में ॿियो मर्द कोन हो हिकिड़ो फ़क़ीर पिनण जी लायो दरवाज़े ते ख़ैरात घुरियई मर्द न हो देर थी उन विख पटके वारा किरी थो होशियार इन भर वारे खे इन अदे खे खिल मुंहिंजा जानी त मज़ो थिए सफ़ा हेठि पियो वञे अलाह पियो ढके रोड आहे हेॾे ॿुधो अम्मा फ़क़ीर खे ख़ैरात मिलण में देर थी एतिरो बेहया बनियो जो अंदर पेर रखे हवेली में ऐं चए पियो अम्मा ख़ैरात ॾियो ॾाढी ख़ैरात ॾियो पोइ अम्मा तो ॾिठो हिकिड़ो शींहुं आयो जंहिं हुनखे चंबा ओलारे ढोड़ायो हो परदेदारनि जो घर आहे कंहिंजो घर आहे बे इजाज़त जिनके घर जिबरील भी आते नहीं
बेइजाजत जिनके घर जिब्रील भी आते नहीं, कद्र वाले जानते हैं इज्जो शाने अहले बैत। शींहं खे गजगोड़ करे हटायो, हा पुट वाकई हटायो हो, पर तॾहिं मुंहिंजा पुनल तूं अञा मुंहिंजे वजूद में हुई, ॿाहिरि ॼाओ ई न हुई। फरमाए थो अम्मा वॾो थी ॼमण खां पोइ हर को ख़िदमत कंदो आहे। अब्दुल कादर तुंहिंजे पुट उन वक़्त ई तुंहिंजी ख़िदमत कई हुई। ही आहे मादर ज़ात वली, ही आहे शान खुटंदो कोन। तूं चई थो त मुंहिंजो हाल छुटंदो कोन, मां चवां त तोते तकलीफ़ न अचे। विलायत अताई, विलायत ॻाल्हा अम्मा जे वजूद में ई आहे। निकिरे थो वली कामिल आरिफ, चओ सुभान अल्लाह। ॾाढियां ॾाढियां त वरी ॿी विलायत वहबी, छा कंहिं कामिल जी नज़र थी बेड़ा पार थी विया, बेड़ा पार थी विया। बादशाह पीर सुहिणो पियो वञे, कपिड़ा पाईंदो हो भला, पर कपिड़नि ते मख न वेहंदी हुई। चओ सुभान अल्लाह। ॾाढियां चओ भला जंहिंजो कलंदर मुरीद, भिटाई बि मुरीद, जो भिट जे दर ते वेही चवे मीरा शाह मदद कर, दाह सुणी दादी आही अब्दुल लतीफ जो हसनी तू हादी, बादशाह बगदादी कर कमर मुरीद ते। जो सुभान अल्लाह। जंहिंजा अहिड़ा जवान मुरीद साबिका ताक़त आहिनि या न? ॻाल्हा 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 ॾाढा ॻाल्हा। एॾे शान वारो, एॾे कमाल वारो, जो जॾहिं ॼमी पियो त मदीने वारो साईं जे बाबे खे मुबारकूं पियो ॾे। केरु पियो ॾे? ॾाढा ॻाल्हा। शाला साड़ी भी ईद होवे, असांजा रब भाग करे। मदीने मुनव्वर में हिकिड़ो शेख फहमी नाले बुज़ुर्ग हूंदो, ॿुढड़ो, मूं हुन सां मुलाक़ात कई। ॿोले चवंदो, को चवंदो हुन साईं त नबी साईं जी ज़ियारत थिए, चवंदो 2 ॾींहं छॾे अचिजां, वरी वेंदो हो। बाबा सुभाणे न परीहं महिरबानी थींदी, तो ने राति महिरबानी थींदी। शाला साड़ी भी ईद होवे, आमीन चा नथो चई अला छा तो। शाला साड़ी भी ईद होवे, आवे आवे सुना नबी उनदे चेहरे ते दीद होवे, उनदे चेहरे ते दीद होवे। जंहिं जान जो एॾो फेज़ आहे, एॾो कमाल आहे, उन जी कॉन्फ्रेंस मुझे कामिल मुर्शिद जे मुरीदन मल्हाई। ऐं उन्हनि माण्हुनि जा ॾंद खट्टा थी पिया, कोन था मञीनि बादशाह पीर खे। वाड़े वा चाचा, वाड़े चाचा निंड कोन था मञीनि। तूं वरी केथो मञी? न निमाज़, न रोज़ो, न ज़िक्र, न सुन्नत रसूल ते अमल। तूं मञी तो ही कोन था मञी। इहो इल्ज़ाम न हण, बुहतान न हण, कूड़ न हण। पीरनि जे पीर जी उहा हस्ती आहे जंहिंखे सॼी दुनिया जा वली सलाम था कनि। ॾाढा चओ, वॾे वॾे आवाज़ सां चओ, खुले खुले आवाज़ सां चओ, उहो गौस आज़म जंहिंजे मुतअल्लिक़ सिंधी तफ़सीर तनवीर ईमान में लिखियो पियो। इहो वाक़ियो ॿुधो, पोइ यार थाई खणी था हथ कढूं हिक ॿिए मां। हा हा मां सम्झी वियो। हाँ, तफ़सीर तनवीर ईमान वारे लिखियो त राति जो टाइम आहे,
हज़रत ख़ाजा ख़दिर दरिया सां पियो वञी ॾिसे त हिकिड़ो मर्द सुतो पियो आहे मुंहं ते कपिड़ो पियो आहे साईं फरमायो तहज्जुद जो टाइम उथारिया हज़रत पीर मिठा सिंह रहमतुल्लाह अलैहि जे दौर खां वठी इहो सिलसिलो संदन मुहबत वारनि वटि जारी आहे तहज्जुद ते उथंदा ॿिए खे उथारींदा असांजे ॻोठ हिकिड़ो ज़मीनदार आयो हिते दरगाह रहमतपुर में पुराणे दौर में सोची यार ॻाल्हि ॿुधो बुज़ुर्ग त ॾाढो भलो आहे पर तहज्जुद कोन उथारींदा न उथारींदई चई मां किथे सुम्हां वीचारो लिकी कंहिं कुंड में नहीं सुम्ही रहियो फ़क़ीर साईं ॼण उन रग ते चढ़नि त पोइ ख़ुदा रहम करे ॻोल्हे ॻोल्हे अचो उथारी ओ फ़क़ीर अल्लाह 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 उथी तहज्जुद पर अची दरवेश त हाणे ॿीहर ईंदो केरु मां लिकी सुतो आहे त बि नथा छॾियो ऐं तहज्जुद जी निमाज़ वॾी प्यारी आहे ख़ाजा ख़दिर ॾिठो सुतो पियो आहे उथारियांसि तहज्जुद जे लाइ हेॾे मूं ॾे निहारे पर अञा दिलि में थो सोचे त हू मर्द जंहिंजे मुंहं ते चादर पई सुतो पियो हो अंदरां ॻाल्हाए चए थो ओ ख़दिर सुहिणा उन्हनि खे उथार जन न पढ़ी आहे मां पढ़ी सुतो आहियां वॾी ॻाल्हि आहे वरी अॻिते हिकिड़ी औरत सुती पई आहे मुंहं ते रओ पियो आहे परदेस आहे कि हिन खे तहज्जुद लाइ उथारियां पर औरत हथ न हणा कीअं उथारियां पेर में जुती पातल आहे भला पेर सां उथारियां या थुॾो हणबो आहे त उन अमड़ अंदरां ॻाल्हायो ख़दिर निधण किन खे थुॾा हण मां धणकी आहियां तनवीर ईमान तफ़सीर में लिखियो पियो अथव ख़ाजा ख़दिर हैरान थियो सजदो करे अल्लाह खां दुआ थो घुरे मौला मां वलीअनि जो नकीब आहियां वलीअ मूंसां राबिते में हूंदा मूंखां लिकल न हूंदा आहिनि ही केरु आहिनि जिन खे मूं न सुञातो फरमान आयो तनवीर ईमान जा लफ़्ज़ थो ॿुधायांव उन ते फ़तवा ॾिजो मूं ते न कुले कुफर कुफर न बाशद ही कुफर कोने ॻाल्हि भली आहे पर मता चिड़ी पे को अल्लाह ताला जे ज़ात बरकत फरमायो ख़दिर तूं उन्हनि खे सुञाणंदो आहीं जेके मुंहिंजा आशिक हूंदा आहिनि पर जिते मुआमिलो ॿी तरह हूंदो आहे मां जंहिंजे मथां महिरबान हूंदो आहियां उहे तूं न सुञाणंदो आहीं औलियाई तहत क़िबाई ला यारिफुहुम ग़ैरी ख़दिर पुछे थो मौला भला ईदी मक़ाम वारा जन खे मां बि नथो सुञाणा कंहिं बुज़ुर्ग जा मुरीद त हूंदा या न अल्लाह फरमायो हाओ इहे मुंहिंजे अब्दुल कादर बानी जे दरबार जा बुहारीदार नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे गौसिया अल्लाह जा प्यारा सा फरमाई जन गौसे पाक जी जिंदगी ते किताब लिखिया कलाइदुल जवाहिर बहजतुल असरार नुज़हतुल खातिर लिफातिर पढ़ी ॾिसो मूं तो जहिड़ा मौलवी किन वॾा मुहद्दिस अल्लाह माली कारी जहिड़ा उही था लिखनि त पीरनि जो पीर तकरीर कंदे कंदे कॾहिं 7-7 8-8 हथ मथे थी वेंदो हो मिंबर खां मथे कुर्सी खां मथे पुछंदा हा साईं छा आहे फरमाईंदा अब्बा हिन सॼी दुनिया खे हिकिड़ो जबल फिरियल आहे जंहिंखे कोहे काफ सॾिबो आहे उन जे पुठियां जेके अल्लाह जा बाना था रहनि उनखे रिजाल ग़ैब सॾिबो आहे मां जन तकरीर शुरू कंदो हा त मुंहिंजो आवाज़ उन रिजाल ग़ैब ताईं पहुचंदो आहे उहे जबल जे मथां चढ़ी चवंदा त अब्दुल कादर सुहिणा आवाज़ त ॿुधूं था थोरो मथे थी त दीदार बि करे वठूं असीं पीरनि जे पीर कोन था मञूं ॻाल्हि जेको न ईअं चवे न तंहिंखे मुक़ाबिलो कराए मूंसां ख़ुदा जो कसम उही ॻाल्हियूं ॿुधाईंदो मां जो तुंहिंजे वॾनि बि न ॿुधियूं उहे ॻाल्हियूं ही वीचारा ईअं खाम खा त हलंदा आहिनि पाछा पेर खे कोन था मञीनि कदम कोन था मञीनि हीअं कोन था कनि अड़े पीरनि जे पीर जो कदम हर वलीअ जे कंध ते
ख्वाजा अजमेरी हिंदुस्तान में रहण वारो वली जन पीर जे पीर फरमायो त मुंहिंजो कदम हर वलीअ जे कंध जे मथां आ त ख्वाजा अजमेरी फरमा त मुंहिंजे अखियुनि ते आ छो त अखियुनि ते ईंदो दीदार थींदा जो सुभान अल्लाह ॾाढा ॾाढा चओ वॾे आवाज़ सां चओ हिकिड़ी ॻाल्हि नोट कयो त हिकु हूंदी आहे हदीस जंहिंखे मुहद्दिस रावीअ सां खणंदा आहिनि फलाणे 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 ॿियो हूंदो आहे औलिया किराम जो अहवाल कैफियतूं मदीने जे मीर जा दीदार उनजो मुआमिलो ही न आहे उहो जुदा आहे अल्लामा इब्न हजर फतह हदीस में लिखियो त हिकिड़ो फ़क़ीह आलिम हदीस वेठो पढ़ाए हिकिड़ो वली कामिल भर में वेठो आहे हुन आलिम चयो त हीअ हदीस नबी से कई आहे त वलीअ चयोसीं न नबी से कान चई आहे चई बा नबी से चई आहे फलाणो फलाणो रावी चई नबी से कान चई आहे चई तूं कीअं थो चई नबी से न चई आहे इब्न हजर मक्की जो आलिम थो लिखे त हुन वली चयोसि त मथे निहार मथा निहार त नबी से बीठा आहिनि फरमाइनि था हीअ मूं न चई आहे को न चई सुभान अल्लाह सचल सर मस्त वेठो सबक पढ़े उस्ताद वेठो पढ़ाए मौलाना अब्दुल रहीम नए देरे वार बुजुर्ग जहिड़ो सन्हड़ो ऐं चेड़ाक वठ वठां वठ वठां वठ वठां सवेर चयोमांसि चङी चङी मिर्सी कई थी राजन जा पटका लाहे छॾिया अथई चल छोरा कहिड़े थो निहारी सबक पढ़ हेॾे निहार हुनजी नज़र मथे हेॾे निहार सचू जॾहिं थप्पड़ थो लाड़े तॾहिं चए थो मियां मार न मूं मां सबक पढ़ा की न सजन ॾिसां सुभान अल्लाह ये रंग हन ये कैफियतूं हन मियां मार न मूं मां सबक पढ़ा की न सजन ॾिसां ये औलिया किराम जी तजल्लियात अनवार जूं कैफियतूं आहिनि अबुल अब्बास मरसी फरमाए थो त जेका घड़ी मदीने वारे खे नथो ॾिसां पाण खे मुस्लमान न सम्झंदो आहियां बादशाह पीर साईं तकरीर पिया कनि मिंबर ते ओचितो रोई हेठि लही मिंबर ते निहारीनि पिया ऐं अदब जा हथ ॿधो वेठा आहिनि कंहिं चयो साईं छा थियो फरमायो त मदीने वारा आया साईं खे मिंबर ते विहारियो पर कूड़ न हणबो कूड़ न हणबो हज़रत ख्वाजा पीर मिठा साईं छा फरमायो लाई दिलबर दिल विच तेरे तेॾे ॾेखण दे विच फेरे कैफियतूं आहिनि वक़्त आहिनि कॾहिं कॾहिं एॾी करम नवाज़ी थींदी आहे जो पाण खे माण्हू कुझु न सम्झंदो आहे रुॻी यार यार नज़र ईंदो आहे अल्लाह ताला जा बानड़ो विलायत टे क़िस्म हिकिड़ी अताई ॿी वहबी टी कसबी महिनतूं करे मुजाहिदा करे ऐं माण्हू मंज़िल माणींदो आहे चओ सुभान अल्लाह मुजाहिदा न हुजनि हा त नबी से गारे हिरा में छू विया गारे सोर या गारे हिरा में छू विया अकेला छो वञी वेठा तन्हाई में छो वेठा खुदा जे प्यारनि जूं पंहिंजूं लज़तूं आहिनि कैफियतूं आहिनि मंज़िलूं आहिनि मदीने वारे आका जा आशिक़ हो विलायत अताई विलायत वहबी विलायत कसबी टई औलिया अल्लाह में दाखिल अला खबरदार इन तहकीक औलिया अल्लाह अल्लाह जा वली ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून न उन जे मथां कंहिं क़िस्म जो खौफ ऐं न उहे गमगीन थींदा मौला वली केर हन
अल्लज़ीन आमनू व कानू यत्तकून, ईमान वारा होंदा परहेज़गार होंदा। मौला छा मिलदुन लहुमुल बुशरा फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह, दुनिया में भी खुशखबरी थन, आखिरत में भी। दुनिया में कहिड़ी जो मरण वक्त मदीने वारे जो दीदार थींदो, आखिरत में कहिड़ी कब्र में उथंदा त मलाक इस्तग़फ़ार जे लाइ ईंदा। ला तब्दील लिकलिमातिल्लाह, रब चए थो मुंहिंजे फरमान तब्दीली न आहे। दुनिया जी गवर्नमेंट वॾी उमिरि वारे खे टार करे छॾींदा, पर मां अल्लाह वटि खोट न आहे। जे रोवा वली आहे, जे मज़ार में आहे त बि वली आहे। ला तब्दील लिकलिमातिल्लाह ज़ालिका हुवल फौज़ुल अज़ीम। इहा वॾी कामयाबी आहे, इहा अल्लाह जी वॾी महिरबानी आहे। अल्हम्दुलिल्लाह जो मुंहिंजे पीर भाइन अॼोके मौक़े खे मल्हायो, अव्हां जी ज़ियारत थी, मूंखे अर्ज़ करण जो मौक़ो मिलियो। ख़ुदा कंदो हमेशा पंहिंजे कामिल मुर्शिद सजन साईं जी फैज़ ऐं बरकतुनि सां, उन्हनि जे नूरानी नज़र सां ही सिलसिला जारी रहंदा, सारी रहंदा। न को वहाबियत आहे, न को बेअदबी आहे, न को गुस्ताखी आहे। सार खां के वीचार चवंदा आहिनि वहाबी आहिनि, गुलाबी हन, फलाणो हन। उन्हनि खे सोचणु खपे त ईअं न चओ, न चओ, न चओ, मतां जवाबी कार्रवाई थिए त मैदान, बेशक बेशक सही ॻाल्हि आहे, मैदान थी वेंदो, पोइ वरी जवाब ॾियण में पूरा थी वेंदा। अल्लाह जी ज़ात असांखे अकुली सभु फैज़ रहमत वरी जान जवान चओ सुभान अल्लाह। साईं छा लिखियो आहे चिठियुनि वारनि, पढ़ी ॿुधायो मूंखे न। अबा 20 जुलाई आचर जे ॾींहुं शाम जो ऐलान था कयूं त कराची मरकज़ टूल प्लाज़ा वारे में जलसो आहे। ऐलान पाण बि करे सघो था। अॻे अलाए कंहिं चयोसीं बस जो बि ऐलान कयो, मुंहिंजो बस जो न बाक़ी ट्रक जो चयो त मां कयां। अलाह साईं मुंहिंजो चवण वाजो ॿुधण क़बूल करे। उथो सलात सलाम। मुस्तफा जाने रहमत पेला खूं सलाम शमए बज़ में हिदायत पेला खूं सलाम शमए बज़ में मुश्ताक अहमद बट्टी सेवानी ताउन हासिल आहे साईं मौलाना बदरुद्दीन जुनैद मुस्तफा सुरह जंगल के लाड़काने वाला है। चमकाते बाका चाँद उस दिल अफरोज सा तेरा सलाम मुस्तफा जाने रहमत तेरा सलाम शमए बज़ में हिदायत पेला खूं सलाम। वो हमारे नबी हम उनके उम्मते उम्मते तेरी किस्मत पेला खूं सलाम मुस्तफा जाने रहमत तेरा सलाम शमए बज़ में हिदायत तेरा सलाम। मुझसे खिदमत के कुदसी कहे हाँ रज़ा मुस्तफा जाने रहमत तेरा सलाम शमए बज़ में हिदायत पेला।